पीटीआई चेयरमैन जी फ्रंट पर्सन फराह गोगी जी मुबैना करप्शन जी कहानी। फराह गोगी जी ज़ाहिरी ऐं ॻुझनि असासन में 4 अरब 52 करोड़ रुपयनि जी वाधती आहे। ज़रियनि पारां इहा ॼाण मिली आहे। फराह गोगी जे ज़ाहिरी असासन में 420 सैकड़ो वाधती, जॾहिं त ॻुझनि असासन में 15,300 सैकड़ो वाधती आहे। केतिरियुनि ई कंपनियुनि जा शेयर्स मनी लॉन्ड्रिंग ऐं परॾे में मिल्कियतुनि जा तफ़सील वाउखा थिया आहिनि। अहम ख़बर खां वाक़िया आगाह कयूं पिया। पीटीआई चेयरमैन जी फ्रंट पर्सन फराह गोगी जे मुबैना करप्शन जी कहानी साम्हूं अची वई। ज़रियनि मूजिबि फराह गोगी जी ज़ाहिरी ऐं ॻुझनि असासन में 4 अरब 52 करोड़ रुपयनि जी वाधती आहे, जॾहिं त फराह गोगी जे ज़ाहिरी असासन में 420 सैकड़ो वाधती। पीटीआई चेयरमैन जी फ्रंट पर्सन फराह गोगी जी मुबैना करप्शन जी कहानी साम्हूं अची वई आहे। फराह गोगी जे ज़ाहिरी ऐं ॻुझनि असासन में 4 अरब 52 करोड़ रुपयनि जी वाधती आहे। जांच ज़रियनि मूजिबि फराह गोगी जे ज़ाहिरी असासन में 420 सैकड़ो जी वाधती, जॾहिं त ॻुझनि असासन में 15,300 सैकड़ो वाधती आहे। केतिरियुनि ई कंपनियुनि जा शेयर्स मनी लॉन्ड्रिंग ऐं परॾे में मिल्कियतुनि जा तफ़सील वाउखा थिया आहिनि।